अवल अला अलीम आला आलम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आए कदीम वाली वाहिद वैद हो राज़िक रब रहीम सो साराए सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान। नाज़रीन, प्रोग्राम सुबह लाड टीवी प्लेटफॉर्म तां हमारे मेज़बान अयाब दानिश सलाम अर्ज करे। सलाम ख्याल कबूल। नाज़रीन, हिन भेरे असांजे प्रोग्राम सुबह लाड जो मेहमान आहे मोरन जे देश थर जी धरती जो महाकलाकार सिंध धरतीअ जो शहनशाह रागी मोहन भगत जो भाइटियो भगत प्रेम प्यासी। असां हिन प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं असांजे अॼोके मेहमान भगत प्रेम प्यासीअ सां। नाज़रीन, हलूं था असां भगत प्रेम प्यासीअ सां ॻाल्हि जे सिलसिले जे तरफ़। असां ॻाल्हि सां शुरू कंदासीं। जी प्रेम प्यासी साहब, भली करे आया तव्हां हिन प्रोग्राम सुबह लाड में। तव्हांखे भली कार चऊं था सभु खां पहिरीं। भगत प्रेम साहब, अव्हां खानदानी आहियो। अव्हांखे जेका ही ॾाक आहे, जेको फन आहे, उहो वस्ते में मिलियो आहे। तव्हांजा चाचा मोहन भगत साहब तमाम वॾे पैमाने ते शाह लतीफ़ साईं जो वायूं ॻायूं, शाह जो कलाम, शाह जो पैगाम झर झंग ताईं पहुचायो। अव्हांखे या सिख्या तव्हांजे चाचा साईं खां बाक़ाइदगीअ सां मिली आहे या ॿारपण में बचपन में पैरा खणंदे विखो खणंदे ॾिसंदे 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 चाचा खे ॿुधंदे ॿुधंदे इहो शौक़ु जागी पियो? इहा हक़ीक़त छा आहे? तव्हां नाज़रीन सां मुखातिब थींदा। मोहन भगत सां गॾु नंढो हूंदो हुउसि, पढ़ंदो हुउसि। मोहन भगत प्रोग्राम ते वेंदो हो त हुन सां गॾु शौक़ु मूंखे ॾाढो हूंदो आहे। हुन सां गॾु वेंदो हुउसि, पोइ टली वॼाईंदो, हुन सां गॾु टली वॼाईंदे वॼाईंदे मूंखे शौक़ु जागी पियो। पोइ हुन सां गॾु पीछो ॻाईंदो रहंदो हुउसि। ॻाईंदे ॻाईंदे आहिस्ते आहिस्ते मूंखे ज़हन में अचे पियो त छो न आउं पाण कमु कयां। पोइ ॻाईंदो हुउसि, मूंखे पाण पसंदि कंदो, मुंहिंजी आवाज़ पसंदि कंदो। जॾहिं मूंखे हुन वाह कई त मुंहिंजो हुन सां गॾु सिखण जो ॾाढो शौक़ु थी वियो। बिल्कुलु सिखण में वॾी ॻाल्हि आहे। अच्छा भगत प्रेम प्यासी साहब, अव्हां इहो साॻी रंग जेको आहे ॻायो था शाह साईं जे वाइन जे हवाले सां? हा बिल्कुलु, शाह लतीफ़ जी वायूं ॻाईंदो आहियां। अॼु हिन प्रोग्राम सुबह लाड जा महिमान आहियो, सॼी दुनिया जा हिते ॾिसंदड़ ऐं बाज़ो जेके ॾिसंदड़ आहिनि तव्हांखे ॾिसनि था पिया ऐं हिन सभिनी नज़रूं हॾां खुतल आहिनि त भगत प्रेम प्यासी शाह जो कलाम, शाह जो पैगाम, शाह जी वाई असांखे ॿुधाईंदा। तव्हां छा पेश कंदा? शाह साईं जी कहिड़ी वाई पेश? शाह साहिब जी वाई ॿुधायां त लिखे पंधड़ो करायो पेरनि खे। लिखे पंधड़ो करायो पेरनि खे। नाज़रीन, अचो त असां भगत प्रेम प्यासीअ खां शाह साईं जा बोल ॿुधो। लाजवाब ऐं सदाबहार बोल, सदाबहार आवाज़, भगत प्रेम प्यासी। सुजन पारी आने मंजल की मारी कित खातर के रसाए Yeah.
ये पंखियों करायो लिखिए पंद्रो करायो पेरन खे। नाज़रीन, भगत प्रेम प्यासी असां सां गॾु आहे तुम्हें लाड प्रोग्राम में असां सां गॾु रहिजो। कुछ वक्त जे लाइ साहिब अचूं था, ब्रेक की तरफ वञूं था। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहो लाड टीवी।
सदियुनि खां पे सोचम अहिड़ा ॾींहं ईंदा सदियुनि खां पे सोचम अहिड़ा ॾींहं ईंदा जॾहिं मुंहिंजा झांगी अयाण न हूंदा जॾहिं मुंहिंजा झांगी अयाण न हूंदा रफ़ीक रोज़ तोखां रुठाणा न हूंदा जॾहिं मुंहिंजा झांगी अयाण न हूंदा। नाज़रीन असां खनपल जे ब्रेक खां पोइ साई खां पोइ ॿीहर मोटी आया आहियूं ऐं असां गॾु आहियूं असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सुबुह जे लाड़ में तव्हांजो पंहिंजो मनपसंदि प्रोग्राम असां थोराईंदा आहियूं तहे दिलि सां सॼी हिन काइनात दुनिया जे अंदरि जिते जिते सिंधी ॿोली जीए पई ऐं जीअंदी रहंदी इंशाअल्लाह जिते जिते सिंधी ॿोली सिंधी मौसीक़ी सिंध जो आवाज़ सम्झंदड़ मौजूदु आहिनि लाड़ टीवी जे हिन प्रोग्राम सुबुह लाड़ खे इंतहाई साराहियो आहे उन्हनि समूरनि महिरबाननि जा असीं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं ऐं लाड़ टीवी जी समूरी टीम घुराईंदी आहे। त नाज़रीन अॼोके हिन असांजे प्रोग्राम में सुबुह लाड़ में असांजो महिमान मौसीक़ीअ सां तालुक़ रखंदड़ सिंध जो सुरीलो आवाज़ भगत प्रेम प्यासी असां स्टूडियो में मौजूदु आहे। हलो था भगत प्रेम साहब सां कुझु वधीक ॻाल्हि ॿोल जे तरफ़। भगत प्रेम साहब अव्हांजो जनम किथे थियो ऐं अव्हांजो बचपन कीअं गुज़रियो? मुंहिंजो जनम थियो डीपले शहर में। डीपले मुंहिंजो माना बचपन तमामु सुठो गुज़रियो। आउं स्कूल पढ़ंदो हुअसि मूंखां पहिरीं क़ौमी तरानो उस्ताद हूंदा हुआ पहिरीं क़ौमी तरानो मूंसां ॻाईंदा हुआ क़ौमी तरानो ॻाईंदो हुअसि पोइ जॾहिं रिशेस थींदी हुई पोइ उस्ताद मूंखे ज़ोरी मूंसां मुंहिंजो नंढो समय वारो हूंदो हो मूंखे चवंदा हुआ असांखे हेठों ॿुधाए पोइ मूंखे शर्म थींदी हुई ऐं नंढड़ो हूंदो हुअसि पोइ ॿुधाईंदो हुअसि हिननि खे। मुंहिंजो बचपन मुंहिंजो तमामु सुठो स्कूल में सुठो गुज़रियो। माशाअल्लाह माशाअल्लाह। उन वक़्तु जॾहिं अव्हां खां फरमाइश थींदी हुई आहे स्कूल जे ज़माने में त अव्हां ख़ासि तौर ते छा ॻाईंदा हुआ? लतीफ़ सरकारी वाई मूंखां ॿुधंदा हुआ। वाह साईं वाह साईं मोहन भगत जी जो मोहन भगत वाई लतीफ़ सरकारी ॿुधंदा। वाह साईं वाह साईं वाह। प्रेम प्यासी साहब असां सां हिते गॾु आयो नाज़रीन सां नाज़रीन पाण सां गॾु आहिनि ही सुबुह लाड़ जूं जेके घड़ियूं आहिनि हे साहतूं आहिनि शायदि ख़ूबीअ सां जेको आहे गुज़रनि ऐं ही क़बूल पवनि हे ॻाल्हियूं क़बूल पवनि हे गीत क़बूल पवनि हे वायूं जिन जिन महिरबाननि जे रूहनि ताईं रूह जी पाताल ताईं गहराई ताईं हे ॻाल्हियूं लही वञनि शायदि क़बूलियत जो दर्जो माणनि। प्रेम साहब हाणे अव्हां कहिड़ो आइटम ॿुधाइणु पसंदि कंदो? ऐं हाणे असांजो प्यारो दोस्त वकार मला जी शायरी आहे उहा तव्हांखे ॿुधायां। वाह साईं वकार मला हिकिड़ो त असांजे सिंध जो ख़ूबसूरत कलाकार आहे ऐं ॿियो वकार हनीफ मला असांजे लाड़ जो ख़ूबसूरत शाइर आहे। कहिड़ा बोल आहिनि वकार जी शाइरी जा? तुंहिंजो प्यार पढ़णे वांगुरु तुंहिंजो विछोड़ो मरणे वांगुरु। वाह सही वाह। तुंहिंजो प्यार पढ़णे वांगुरु तुंहिंजो विछोड़ो मरणे वांगुरु ख़ूबसूरत तशबीह खूबसूरत ख्याल खूबसूरत शायरी। नाज़रीन अचो त भगत प्रेम प्यासी जो असां वधीक आइटम ॿुधंदासीं वकार हनीफ मला जी शायरी। तुंहिंजो प्यार पढ़णे वांगुरु तुंहिंजो प्यार पढ़णे वांगुरु तुंहिंजो विछोड़ो मरणे वांगुरु तुंहिंजो विछोड़ो मरणे वांगुरु तुंहिंजो प्यार पढ़णे वांगुरु तुंहिंजो प्यार पढ़णे वांगुरु
वाह से वाह, वाह वाह। नाज़रीन, अॼु के असांजे प्रोग्राम सुबह लाड़ में अॼु को मेहमान भगत प्रेम प्यासी असां सां गॾु आहे। असां सां गॾु गॾु रहिजो। हलूं था हाणे कुझु साही पचण जे लाइ ब्रेक जे तरफ़ ब्रेक कयूं था। असां सां गॾु गॾु रहिजो, ॾिसंदा रहो लाड़।
जी नाज़रीन, प्रोग्राम सुबह लाड़ में अनपल जी साहे खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं। अॼु असांजो महिमान मौजूदु आहे असांजे स्टूडियो में भगत प्रेम प्यासी। भगत प्रेम प्यासीअ सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। खोड़ सारियूं अञा साण से ॻाल्हियूं कंदासीं। तव्हां सां गॾु रहिजो। तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजूं कुर्बतूं असांजे लाइ बाइस मुसरत आहिनि। प्रेम प्यासी साहब, अव्हां शाह लतीफ़ जी वाइन खां अलावा तमामु सुठी ॻाल्हि आहे त जदीद शाइरनि जी शाइरी खे कंपोज़ कयो आहे, ॻायो आहे। या सचपच त तव्हांखे हिकिड़ी शाबस हुजे या जस हुजे, तव्हां केतिरो वक़्तु ॾींदा आहियो पंहिंजे रियाज़ खे? रियाज़ में सॼो ॾींहुं कंदो आहियां। रियाज़ क्लब पर पंहिंजो क्लब ते सुबुह जो उथंदो आहियां जीअं सॼो ॾींहुं रियाज़, राति जो 10 ते 11 ते रियाज़ मुकमल कंदो आहियां। कोशिशि कंदो आहियां त नयूं धुनूं ठाहियां। वाह, बहितर थिए, नयूं शयूं ठाहियां। नयूं शयूं हर रोज़, हर ॾींहुं, हर नए सिज का नई ॻाल्हि कजे, हर नए सिज का नई ॻाल्हि कजे। ऐं इन नवण जे तरफ़ वधी रहिया आहियो। ऐं असांजियूं दुआऊं आहिनि, असांजी सॼी टीम जूं दुआऊं आहिनि ऐं सॼी दुनिया ॾे परॾे में ॾिसंदड़ जेके मोज़िज़ ऐं महिरबान जेके आहिनि, उन्हनि जी दिलनि जूं दुआऊं अव्हां सां गॾु हूंदियूं। तव्हां कामयाबी जी मंज़िलनि खे पहुचो ऐं इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे। पर आउं सम्झां थो त अव्हांखे तमामु घणी सिंध मोट ॾिनी आहे। सिंध तमामु घणी अव्हांखे मोट ॾिनी आहे ऐं तमामु घणी इंशाअल्लाह अव्हांखे मोट ॾींदी। प्रेम, हाणे कहिड़ो आइटम ॿुधाइणु पसंदि कयो था? हाणे तव्हांखे सिंध जो भलो शाइर डॉक्टर आकाश अंसारी साहब जिन जी शाइरी आहे, उहा नाज़रीन खे पेश कंदुसि। कहिड़ा बोल आहिनि? जिंदगी थी वई तजुर्बा तजुर्बा, दिल रुबा बेवफा के कड़ा के मिठा। जिंदगी थी वई तजुर्बा तजुर्बा। नाज़रीन, अचो त आकाश अंसारी जो सिटूं, आकाश जी शाइरी भगत प्रेम प्यासी जे आवाज़ में हाज़िर आहे सुबह लाड़ प्रोग्राम में। ये सातों, ये घड़ियों ऐं मोहबतूं, ॿियो छा। पर हिम्मत न हार के, जो तरफ अंधेरा ही अंधेरा हुजन का वाट निहार के। जेको रखे थो नई दौर में, जेको रखे थो नई दौर में इंसानियत जो भरम, हासिल खणी पंहिंजो नई ता सोवार वार जे। जिंदगी थी वई तजुर्बा तजुर्बा, जिंदगी थी वई तजुर्बा।
जिंदगी थी वही तजुर्बा तजुर्बा। आकाश अंसारी सिटो। आकाश जे चयो तूं पुछी थो फिरी मां हलियो छो वियसि, तूं पुछी थो फिरी मां हलियो छो वियसि, जॾहिं शाम जो जाम ख़ाली न हो। रात रिमझिम हुई, तुंहिंजे साहनि जे झीड़नि सुरनि सां सुधल मुंहिंजे बिस्तर ते मुनकर का मौसम हुई। तुंहिंजी कजलिन अखियुनि जे किनारनि मथे मुंहिंजे चपड़नि ॿेड़ी लॻेल। हा, इन खां अॻे मां हलियो छो वियसि, तूं पुछे थो फिरी मां पुछे। नाज़रीन, डॉक्टर आकाश अंसारी जंहिंखे कुदरत हिकु नई ज़िंदगी ॾिनी आहे, असां ऐं समूरी धरती वासी जा रहिवासी उन लाइ दुआ गुआयूं। हलूं था खनपल साही जे लाइ ब्रेक जे तरफ़। असां सां गॾु गॾु रहिजो, ॾिसंदा रहो प्लाट टीवी। नाज़रीन, प्रोग्राम सुबह लाड़ में ब्रेक खां पोइ अवां गॾु हाज़िर आहियूं। असां सां गॾु रहिजो। ही प्रोग्राम पंहिंजे आख़िरी पुॼाणी ते वञी रहियो आहे। ही जेके
आख़िरी प्रोग्राम जो जेके घड़ियूं आहिनि असांखे उमेद आहे त प्रोग्राम सुबेलाड़ के समूरा थोड़ी वॾे में ॾिसंदड़ महिमान असां सां गॾु रहंदो। असांजो अॼु ख़ासि जेको महिमान आहे जो के प्रोग्राम में भगत प्रेम प्यासी वरी हलूं था भगत प्रेम प्यासी सां रहण जे तरफ़। भगत प्रेम साहब अवां असांखे ही सेशन जेको हाणे प्रोग्राम सुबेलाड़ पंहिंजी पुॼाणी लाइ वञी रहियो आहे असांखे छा ॿुधाइण पसंदि कंदो ऐं हिननि महिरबान नाज़रीन खे जेके ते तोड़े परदे में हज़ारे लखे करोड़े अखियूं अवांखे ॾिसण पियो छा ॿुधाइण पसंदि। पहिरीं त लाड़ टीवी वारनि जो तमामु थोराए थो वञा जंहिं मूंखे हिन स्टेज ते पहुचायो ऐं अहिड़ी कचेरी मूंसां कनि पिया ऐं तमामु वफ़द जो तमामु थोराए थो वञा। ऐं हाणे तव्हांखे नाज़रीन तव्हां ॿुधो पिया हाणे तव्हांखे नूर मोहम्मद जी शाइरी ॿुधायां थो तव्हांखे। नूर मोहम्मद सूरो वीरान नगर में कोई मिली वञे बादल खे चो बरन ते बारिश वसे। वाह साईं वाह। वीरान नगर में कोई मिली वञे बादल खे चो बरन में बारिश वसी वञे ईंदो त कोन मूं वटि आहे रुठण खां आहे उतर लॻो शायदि अची वञे। नाज़रीन लाड़ जी खूबसूरत शायर नूर मोहम्मद सूमे जूं सिटूं भगत प्रेम प्यासे जी आवाज़ में अचो त गॾु गॾु एंजॉय कयो। नगर में कोई मिली वञे वीरान नगर में कोई मिली वञे नगर में कोई मिली वञे बारिश वसे
नाज़रीन, नूर मोहम्मद सुमरो जे लिखियो ते लोक चयो ही शाइरा, ते लोक चयो ही शाइरा, ही डोहिया, ही डोहिया। कुछ ठीक लगो, कुछ कोन लगो, कुछ याद रहो, कुछ विसरियो। दर्द देस जो घणो, शाम देस जी दुखी, बार देस जा बुखिया। मां नथो लिखी सघां, मां नथो पढ़ी सघां। तू लिखी त लिख पिरी, ही पेन ही पनु पिरी, ही पेन पनु। भगत प्रेम प्यासी जी वॾी महिरबानी। प्रोग्राम सुबह लाड़ में शरीक थिया, असांखे मान बख़्शो ऐं समूरा जेके मौजिज़ सामीन आहिनि, समूरा ॾे थोरे परॾे में ॾिसंदड़ आहिनि, इहे कोन तहे दिलि सां यकीनन तव्हांजो शुक्रियो अदा कंदा जो ख़ूबसूरत मौसीक़ीअ जा चूंड जेके आइटम हिते तव्हां पेश कया, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां पंहिंजी टीम जो तारीफ़ कराईंदा हिते विदे विदे, तव्हां पंहिंजी अवां सां टीम जेका गॾु आहे। इहा मुंहिंजो ढोलक नवाज़ बिलाल अहमद, बिलाल अहमद माशाअल्लाह, ज़बरदस्त सुर कढई, ज़बरदस्त ज़बरदस्त अंदाज़। टली ते आयो मुंहिंजो पुटु आहे माशाअल्लाह, नालो छा अथसि? साहिल प्रेम, माशाअल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन, इन सां गॾु असांजो अॼोको प्रोग्राम सुबह लाड़ पंहिंजी पुॼाण ते पहुतो। मोकिलायूं था लतीफ़ साईं जे हिन दुआया सिटनि सां। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान अया दानिश खे। अल्लाह।